नज़रवाल ॻोठु बी सेक्शन थाणे जी हद मां ॻोठु अरसला बंगलाणी वटां 18 ॾींहं अॻु अगवा थी वियल ट्रैक्टर जे मिस्त्रियुनि आमिर सरकी ऐं ख़ादिम सरकी खे पुलिस बाज़ाब न कराए सघी। पुलिस ॾोहारनि अॻियां बेवस बणियल होॾां मुगविन जे घरनि में कोराम ऐं मातम मतल आहे। ॾोहारनि पारां मुगविन मथां तशदुद वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। ज़रियनि मूजिबि ॾोहारनि पारां मुगविन जी बाज़ाबी लाइ वारसनि खां 40 लख भुंग तलब कयो वियो आहे। ॿिए तरफ़ अगवाकार टोले वटि बांदी बणियल मुगविन जे वासा वारनि खे कहिड़ी अपील आहे, अचो त ॿुधूं था। एसपी खे अपील आहे, असांखे अॼु मारनि था, असांखे महिरबानी करे बाज़ाब कराए वञे, असांखे गोली हणनि था। अदा एसपी खे अपील आहे, भाउ मिठा कराए वञे, हे असांखे मारनि था। एसपी खे अपील आहे, भाउ हे असांखे मारनि था। एसपी खे अपील आहे, असांखे अॼु मारनि था, असांखे महिरबानी करे बाज़ाब कराए वञे, असांखे गोली हणनि था। अदा एसपी खे अपील आहे, भाउ मिठा कराए वञे, हे असांखे मारनि था। एसपी खे अपील आहे, भाउ हे असांखे मारनि था।